नाज़रीन, उमरकोट वेझो पुलिस अदालती हुक्म ते छापो हणी 18 हारियुनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे इम्तियाज़ खोसो। जी इम्तियाज़, तफ़सीलात खां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। उमरकोट अदालती हुक्म ते तालके उमरकोट थाने जी पुलिस जो ज़रे ज़मीन ते मुबैना निजी जेल ते छापो 18 औरतुनि ऐं ॿारनि समेत 18 हारी बाज़ियाब कराए अदालत में पेश कया विया। अदालत पारां मर्ज़ी मूजिब ज़िंदगी गुज़ारण जो हुक्म ॾेई छॾियो। दरख़्वास्त गुज़ार हारी चेतन कोहली जी ॾिनल दरख़्वास्त ते सेशन जज उमरकोट जे हुक्म ते तालका थाने जी पुलिस इब्राहिम दल ॻोठ वेझो ज़मींदार जी जान मोहम्मद दल जी ज़रे ज़मीन ते छापो हयो। पुलिस छापे दौरान 18 हारियुनि खे बाज़ियाब कराए वरितो। बाज़ियाब करायल हारियुनि में नारू, राजा, मुकेश, झामन, राजेश, जयराम, प्रेम, मारवी, कविता, नसीबा, लच्छू, हरिया कोहली ऐं मासूम ॿार शामिल आहिनि। ज़मींदार जॾहिं दरख़्वास्त गुज़ार चवंदो त ज़मींदार मालिक हिसाब किताब न कंदो हो, खाइण पीअण लाइ कुझु बि न ॾींदो हो, सख़्तु पोखरियो कराए तशद्दुद कंदो हो। तंग थी अदालत जो दर खड़कायो आहे ऐं जॾहिं त तालका पुलिस उमरकोट जी थाणे पुलिस बाज़ियाब करायल हारियुनि खे सेशन जज उमरकोट अदालत पेश कयो। अदालत सॻोरे हारियुनि जा बयान ॿुधण बैदि पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जो हुक्म ॾेई छॾियो। जी इम्तियाज़, अमां जी महिरबानी।